अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ठगा न्यूज़ सां गॾोगॾु आऊं आहियां खुदू ठग आई। हिन वक़्तु का बि ख़बर कोन्हे असीं अलाए कहिड़ी जॻह ते बीठा आहियूं। जीअं तव्हांखे हिकिड़ी अहम ख़बर ॿुधाईंदो हलां, पर ख़बर अलाए कहिड़ी आहे, मूंखे हींअर विसरी वई आहे। ॿ मिंट यादि करियो। हा, अची वई। जीअं त नाज़रीन, औरतूं छॾे बाक़ी मर्दनि ते नंबर प्लेट हणण जो हुकूमत ऐलान करे छॾियो आहे। जेको मर्द नंबर प्लेट गिची में विझी न हलंदो उनखे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ऐं उन सां गॾोगॾु 5 फरवरी जी राति ॿ चंड नज़र ईंदा ऐं इहो मौसमत खाते जे सरबराह माशूक शहर जो ख़ासि ऐलान आहे। ऐं उनजो चवणु आहे त 5 फरवरी जी राति 2 चंड नज़र ईंदा। अचो त हिते बीठल माण्हुनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अचो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा, इहो हुकूमत ऐलान कयो त जेको मर्द नंबर प्लेट गिची में विझी न हलंदो उनखे गिरफ़्तार कयो वेंदो, उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ऐं नंबर प्लेट सां गॾोगॾु ऐं औरतनि जे लाइ हुकूमत हिकिड़ो ऐलान कयो आहे त औरतनि खे खपे जिन जी माना शादी थियल आहे उहे पंहिंजे मुड़ुसनि में टैंकर बि लॻायो वञे। ऐं टैंकर जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? भले ईअं टैंकर भले हुजे, हुननि हर मुड़ुस में टैंकर लॻायो वेंदो। तव्हांजो राति जो ख़बर पए तो मुड़ुस किॾां किॾां वञे थो ऐं उन खां पोइ नंबर प्लेट उन गिची में हूंदो ऐं ख़बर पवंदी त ही फलाणो माण्हू आहे, फलाणो जो नंबर आहे। सही आहे, सही आहे। ऐं ॿियो 5 फरवरी जी राति आसमान में 2 चंड नज़र ईंदा। इहो मौसमत खाते जो सरबराह माशूक शहर जो ऐलान आहे। इन जे बारे में छा था चवणु चाहियो? इहा छा चंड 2 नज़र ईंदा या कोन ईंदा? मूंखे त नथा लॻनि माशूक शहर जे हिसाब सां 2 चंड ॾिसण अचनि राति। माशूक शहर पूरी दुनिया जो वॾे में वॾो मौसमत खाते जो आहे, जो माना हीअं सम्झो त सरबराह थी वियो आहे। जेका ॻाल्हि कंदो आहे सो कोन थींदी आहे। पर तव्हां छा था चवणु चाहियो? त हुनखे सेंटर जेल पिया घुराइनि। अच्छा, भला हाणे तव्हां हीअं करियो, तव्हांजी उमिरि घणी आहे? उमिरि मुंहिंजी 15 साल। अच्छा, 15 सालनि वारे हर मर्द ते नंबर प्लेट लाज़मी आहे। तव्हां पंहिंजो नंबर प्लेट ठारायो, तव्हां गिची में विझो, न त 2 फरवरी खां पोयां तव्हांजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। तव्हां भले वञी सघो था। हाणे अचो त वरी के ॿिए सां मिलूं। अचो। अदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाउ, वालेकुम अस्सलाम। अदा, इहो हुकूमत ऐलान कया आहे त हर मर्द ते नंबर प्लेट हणाइण जो ऐलान थी वियो आहे। हा। अच्छा, तव्हां पंहिंजो नंबर प्लेट ठारायो आहे या न? दादा, उहो तव्हांजी वाकई ॻाल्हि सही आहे। जेको तव्हां ॻाल्हि कई न, उहा ॻाल्हि असां पाण बि ॿुधीसीं। इहा ॻाल्हि वाकई तुंहिंजी बि सही आहे। ऐं इहा शइ अहिड़ा ॻाल्हि ॿुधे यार, तूं हाणे हालत ॾिस यार। ॿुधे न, आउं वियोसि यार, हींअर बि आउं वियोसि। पहिरीं चऊं तुंहिंजी वेरीफाई थींदी, पर मूंखे चऊं तो वेरीफाई थींदी। वेरीफाई खां पोइ पर जॾहिं सरज़मीन ते पुॻोसि उन टाइम ते हमरान चयो तुंहिंजी उमिरि कोन। यार मेक यार हेठि त रखंदो कर यार, तूं माॻी वात ते खणियो अचे। असल में मूंखे चऊं तुंहिंजी अञा उमिरि कोन्हे, उमिरि तुंहिंजी थिए त पोइ तोखे नंबर प्लेट जेको तो मिलंदो। इन जे करे त आउं अञा नंढो ॿार आहियां, अञा मुंहिंजी उमिरि कोन्हे नंबर प्लेट। तव्हां 80 सालनि जी उमिरि में थी ठाहियो, तव्हां धंधे अची हाणे किॾां तव्हां अञा नंढा ॿार आहियो। तव्हां नंबर प्लेट ठारायो, न त 2 फरवरी खां पोयां तव्हांजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ऐं 5 फरवरी जी राति आसमान में 2 चंड नज़र ईंदा। अच्छा, ये 2 चंड नज़र ईंदा या कोन ईंदा? मौसमत खाते जो सरबराह माशूक शहर जो ऐलान आहे। माशूक शहर जो ऐलान आहे त 5 फरवरी ते 2 चंड नज़र ईंदा। हा, 2 चंड। सही ॻाल्हि। ए वाह, तूं यार हिनखे हेठि न कर यार। लॻियो भई बाबा, लॻियो भई। होॾा करे न यार, तूं माण्हू हेॾा त मोह करे, माण्हू घटि में घटि यार ॻाल्हाए। हा ते अदा, असल में मसलो इहो आहे जे हाणे तूं आहे इन ॻाल्हि ते त 2 चंड नज़र ईंदा, सुठी ॻाल्हि आहे। पाण ऊंधा ई कोन थींदी, भले बिजली भले हुजे न हुजे, पर चंड जे करे रोशनी सुठी हूंदी। अच्छा, रोशनी वधीक हूंदी। पर तव्हांखे इहो महसूस नथो थिए त आसमान में 2 चंड नज़र अचण सां ई कुझु थी सघे थो क़यामत जी निशानी बि हुजे? या वाह 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 वाह, अहिड़ियूं ॻाल्हि यार आई पिया करियो, झपेटा यार। तूं यार हिनखे हिकिड़े पासे कर यार, ही तूं यार दरदर खणे मुंहं में हाणे यार, हिनखे हिते हेठि रख न यार। गले यार। हा त पोइ सुठी ॻाल्हि आहे, इहा हक़ीक़त आहे। जेकॾहिं पर ही क़यामत ई नालो तो जेको वरितो आहे न, यकीन कंदे डपु पियो थिए। पर 2 चंड नज़र ईंदा या कोन ईंदा? माशूक शहर जो ऐलान सचो थींदो या कोन थींदो? सही, जेको जाॻंदो सो ॾिसंदो न। हाणे जेकॾहिं सभु सुतल हूंदा त पोइ जेकॾहिं राति जो निकिरंदो, माण्हू खे कहिड़ी ख़बर त किथां चंड निकिता आहिनि, कीअं थियो आहे, छा आहे छा न, कहिड़े टाइम ते 2 थिया आहिनि चंड।
अच्छा भला अदा हाणे तव्हां हीअं करियो तव्हां इलाही महिरबानी सां 80 सालनि जी उमिरि में जी ठाहियो तव्हांजी अची साईं 80 साल जो किथे आहियां ने धरोश ही दंदनि में खाल पिया ॾिस वाला जहिड़ो घाड़ो लॻो पिया अदा- चओ त अञा ॿार आहियां न भाई इहा हक़ीक़त आहे अञा मुंहिंजा ॾंद थिया ई कोन्हे न अञा दंद कोन थिया पोइ ही छा आहे सोरे कात जो अॻियां निकितो पियो ही छा आहे ही उस्ताद दंद वॾा न आहे। असल में मसलो इहो आहे त मुंहिंजा अञा ॾंद थिया कोन्हे ऐं ए यार आउं 7 सालनि जो आहियां 7.5 सालनि जो इन जे करे ऐं जेकॾहिं 8 में ईंदोसि न त पोइ मुंहिंजा ॾंद थी वेंदा अदा तव्हां 7 सालनि जा कोन आहियो तव्हां महिरबानी करे ऐं पंहिंजो नंबर प्लेट ठाराए ॻिची में विझी हलिजो न त तव्हांजे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी ठीकु आहे ठीकु आहे थकानियूं सां गॾोगॾु ऐं या ख़ुदि थकाई खे इजाज़त ॾींदा वरी उस्ताद मिलंदा। बी तुंहिंजी घणी उमिरि आहे मुंहिंजी उमिरि हा ए मुंहिंजी उमिरि यही 12 साल हूंदी आऊं या कल्ह को ॿार आहियां उस्ताद मथे ते दुबई वारो जेको एयरपोर्ट लॻो पियो आहे अञा तूं नंढड़ो ॿार आहीं हा न हा मुंहिंजी कहिड़ी उमिरि आहे पर उस्ताद ॻाल्हि ॿुध तूं असांखे चए पियो त नंबर प्लेट लॻारायो तो कोन लॻारायो तूं अदा आऊं रिपोर्टर आहियां मूंखे नंबर प्लेट माफ़ आहे जिन नाज़रीन ठगानियूं सां गॾोगॾु ऐं ख़ुदि थकाई खे इजाज़त ॾींदा वरी मिलंदा जेके ॿिए मौज़ू ते तेसि ताईं ॾिसंदा रहो एस नफ़ीस असांजो यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक ते अचो टिकटॉक ते अचो लाइक करियो शेयर करियो ख़ुदा हाफ़िज़